सिंधी अदब जी झलक एडवांस डिप्लोमा सिंधी रीडर टियों हल्को अभ्यास टियों इहा बि का आखाणी आहे। गोबिंद माली वॉइस ओवर प्रिंसिपल खुशी मटाई। मोहन मूंखे पंहिंजे घर मिलण ऐं पाण वटि राति रहण जी सलाह कई ऐं मां फौरन रज़ामंद थी वियुसि। को ज़मानो हो जो असां ॿिन्ही जो उथण विहण खाइण पीअण घुमण फिरण ऐं लिखण पढ़ण गॾु ई थींदो हो। हू न सिर्फ़ उमिरि में मूं सरीतो हो पर मुंहिंजो पाड़ेसरी पिणु हो। 12 खां वठी मैट्रिक ताईं साथ ॾिनो होसीं। मैट्रिक पास करण बैदि मां वञी कराचीअ में कॉलेज जी दुनिया में दाख़िल थियुसि। हुन जो पीउ मच्छीअ माने वारो ज़रूरु हो पर हुन में ॾाटे भॻे ख़र्च भरण जी वसियत कान हुई। मोहन कुझु वक़्तु बेरोज़गार रहण बैदि PWD जो मुलाज़िम थियो। असां हिकु वार हिक ॿिए खां जुदा थियासीं त न मिलंदड़ अलॻि राहुनि ते वधंदा वियासीं। साल बैदि हिक ॿिए सां गले मिलियासीं त न सिंध में बल्कि अहमदाबाद जे गांधी चौक में। असांजे हुन लंबे विछोड़े जे अरसे में दुनिया न ॼाणा केतिरियूं करवटूं बदिलियूं हुयूं। हू डिपार्टमेंटल इम्तिहान पास करे रोड्स डिवीज़न जो हेड क्लर्क बणिजी वियो हो। मां साहित्य ऐं समाज शेवा जे चक्कर में फासी न घर जो रहियो हुउसि न घाट जो। हुन जो घर मणिनगर में हो। हुन बसि मुंहिंजे भरिसां वेहंदे पुछियो, तो शादी कई आहे? मूं खिली चयो, मां पाण खे ज़िंदगीअ में अञा ठाहिं को नथो सम्झां। कंहिं पराईअ ॼाईअ खे रोह में रुलाइण खे पसंदि कोन्हे। हू विस्मय में पइजी वधीक कुझु चवे न चवे तंहिंखां अॻु मां खां सुवाल कयो, तो त ज़रूरु शादी कई हूंदी। हुन जे चहिरे ते अजब जे भाव जी जॻह ते ख़ुशीअ जी झलक वरी आई। हुन टिड़ंदे चयो, मूंखे हिकु धीउ बि आहे। ख़ुदि रेखा बि 5-6 सालनि जी अची थी आहे। ॻाल्हि ख़तमु करण बैदि हू मुरकी रहियो हो। मां तोखे शादीअ ते अचण जी नींद ॾियां हां पर लॾ पलाण जे समय में समक रखण त केरु किथे आहे ज़रा कठिन हो। पोइ हुन की क़दुरु गंभीर थी चयो, तूं अची थोरो ई हां। मूं मुतज़िब थी पुछियो, याने तोखे लिखण ऐं तक़रीरूं करण खां फुर्सत किथे थी रहे? हू खिलियो ऐं मूं मुरकण जी कोशिश कई। असां हुन जे घर वरांडे में दाख़िल थियण ते हुआसीं त रेखा अची पीउ खे चंबड़ी पई, दादा तो पाकिस्तान मां गायूं आंदियूं? मोहन मूॾां मुंहुं वराए चयो, असांजे पाड़ेसरीअ काल्ह हिकु गांइ वरिती आहे। रेखा चवे, मूंखे बि गांइ खपे। टारण लाइ चयोमांसि, असांजूं गायूं पाकिस्तान में आहिनि। चवण लॻी, पाकिस्तान मां गांइ वठी अच। मूंखे खिल अची वई। रेखा वरी पंहिंजो सुवालु दुहिरायो, तो पाकिस्तान मां गायूं आंदियूं? पीउ हेठि वेही धीउ जूं ॿाहूं पंहिंजे गले जे चौधारी वराईंदे चयो, सुभाणे ज़रूरु आणींदुसि। अॼु तूं पंहिंजे चाचे सां मिल, नमस्ते त करीसि पुट। रेखा पंहिंजो नाज़ुक ॿाहूं मोहन जे गले मां आज़ादु कराए पंहिंजा कोमल हथ मूं ॾांहुं जोड़े चयो, चाचा नमस्ते। मुंहिंजा हथ अज़गुत हुन जे हथनि ॾांहुं वधिया। मूं हुन खे गोद में खणी वरितो ऐं पाॿोह सां पुछियोमांसि, तुंहिंजो नालो छा आहे? हुन चयो, रेखा। मम्मी मूंखे रेखा राणी करे सॾु कंदी आहे। मूं बेअख़्तियार हुन जो साॼो हथु पंहिंजे गले पुठियां वराए छॾियो ऐं छिके छातीअ सां लाथोमांसि। मोहन खिली चयो, लेखक महाशय, शादी बंधन सही पर उनखे पंहिंजूं बरकतूं आहिनि। मूं में हुन खे रदकुद ॾियण जो साहस न हो। चुपचाप निहायत नरमाए सां रेखा खे पट ते लाहे छॾियुमि। हूअ डोड़ंदी घर जे अंदरे हिसे में घिरी वई। मां यक टक हुन तरफ़ ॾिसंदो रहियुसि।
मोहन मुंहिंजे मन जे अवस्था भांपे ॻाल्हि बदिलाईंदे चयो, बाबो साईं चवंदो हो, जॾहिं मखण हो तॾहिं ॾंद कोन हुआ, जॾहिं ॾंद आहिनि तॾहिं मखण कोन्हे। मां अञा बि दरवाज़े ॾांहुं टके रहियो हुउसि, पर मोहन जॾहिं मूंखे अंदरि हलण लाइ चयो, तॾहिं मूं ख़ुश्क आवाज़ में वराणियो, मां हिते ई थो वियां। ईअं चई मां विरांडे में रखियल वाण जे खट ॾांहुं वधियुसि। मां खट ताईं पहुतुसि, तंहिंखां अॻु घूंघट मां हिकु नारी फराज़ी हथ में झले खट ताईं पहुची वई। मोहन हुन खां फरासी वठी चयो, मूं छो ढकियो अथई? हीउ मुंहिंजो दोस्त आहे, भाउरनि खां वधि। नारीअ को जवाब कोन ॾिनो, न वरी घूंघट मथे कयई। चुपचाप मोहन खे फरासी विछाइण में मदद कंदी रही। फरासी विछाईंदी रही त मूं ॾांहुं निहारींदड़ रेखा बि विहाणो वठी खट जे मथियनि खां रखियईं ऐं पोइ अंदरि हली वई। रेखा खे ॾिसंदे ई मां परखे वियो हुउसि त मोहन जी ज़ाल सुडौल ऐं सुठनि रोशन वारी हूंदी। नारीअ जे हथनि पेरनि खे ॾिसी सम्झुमि त हूअ गोरी बि आहे। मां खट ते वेठुसि त मोहन कपिड़ा बदिलाइण लाइ अंदरि हलियो वियो। रेखा आहिस्ते आहिस्ते विहंदे हटकंदी मूं ॾांहुं वधी आई। मुंहिंजे भरिसां पहुची पुछाईं, मां पंहिंजी गाॾी ॾेखारियां? मूं चयो, हा हा खणी अचु। रेखा जॾहिं वापसि आई तॾहिं हुन जे हथनि में गुॾी न पर मिठाईअ जी प्लेट हुई। पुठियां घूंघट सां माणस टिपाई खणी आई। मोहन टुवाल मुंहिंजे तरफ़ वधायो। मां हथ मुंहुं धोई वरी खट ते वेठुसि त रेखा पंहिंजी गुॾी हथ में झले लुॾंदी लमंदी मूं वटि आई। मूं खांसि गुॾी वठी चयो, ॾाढी सुठी आहे। रेखा पुछियो, मूंखां बि सुठी आहे? मां खिन पल लाइ लाजवाब थी वियुसि। मूं मिठाईअ जी हिकु चकी हुन ॾांहुं वधाए चयो, तूं उन खां बि वधीक सुठी आहीं। रेखा चकी न वठी पुठियां सिरकाईंदी वई। मोहन चयसि, वठीसि पुट, ही तुंहिंजो चाचो आहे न। रेखा मूंखां चकी वठी गुॾी मूं वटि छॾेई घर अंदरि हली वई। जॾहिं हूअ वरी ॿाहिरि आई तॾहिं परे खां ई पुछंदी आई, तूं मूंखे आखाणी ॿुधाईंदे? मूं हुन जो हथु झले हुन खे पाण ॾांहुं छिकींदे चयो, मूंखे आखाणी अचे ई कान। मम्मी चवे थी त तोखे इलाही आखाणियूं ईंदियूं आहिनि। मूं अजब मां पुछियो, तुंहिंजी मम्मीअ खे कीअं ख़बर पई? जवाब मोह न ॾिनो। मुंहिंजी श्रीमती किताबनि पढ़ण जी शौक़ीन आहे। मूं तुंहिंजूं एतिरियूं कहाणियूं कोन पढ़ियूं हूंदियूं जेतिरियूं हुन पढ़ियूं आहिनि। मूं खिली पुछियो, पोइ बि मूंखां मुंहुं ते ढके? मोहन चयो, चवे थी ॿिए दफ़े ज़रूरु खोलींदसि। खाउन संदसि कहाणियुनि बाबति के सुवाल बि पुछंदसि। मुंहिंजी ज़बान मां बेअख़्तियार निकिरी वियो, अॼु छो की नथी पुछे? रेखा मुंहिंजो हथु पकड़े पुछियो, आखाणी ॿुधाईंदे? ज़रूरु, पोइ ॿुधाए न। सुम्हण वक़्तु मम्मी मूंखे आखाणी ॿुधाईंदी आहे, तूं हींअर ॿुधाए। अॼु तूं मम्मीअ एवज़ मूंखां आखाणी ॿुधजे, पोइ मां तोसां सुम्हां। मां खिखो थी वियुसि। मोहन चयो, हीअ रोज़ माउ जी आखाणी ॿुधंदी आहे ऐं पोइ माउ जे भरिसां ई ढेरी थी पइजी रहंदी आहे। मूं खिली रेखा जे वारनि ते हथु फेरींदे चयो, तूं अॼु मूंसां सुम्झ। रखी रखी रेखा मूंखे आखाणी ॿुधाइण जो अंजाम यादि ॾियारींदी रही। रेखा जी माउ रोटी खाइण वक़्तु वरी मुंहिंजे अॻियां आई, पर हेकारी वधीक घूंघट सां। मूंखे हुन जो घूंघट खटकी रहियो हो त हुन में छिपियल हिकु सुंदर नारी न, हिकु श्रद्धालु पाठक सां मुखामिल थियण जी आतुरवेला ॿिए तरफ़ वधी रही हुई। पर ज़बान में एतिरी कुवत पैदा कान थी जो मां हुन सां चप चोरे सघां। खाधे खाई रहण बैदि मोहन चयो, हिते रोटीअ मथां पान खाइण जी आदत ज़रूरु पिराई हूंदइ। मूं मुख़्तसिर जवाबु ॾिनो, अञा न। पाण खे त आदत आहे, पान न खाइजे
त खाधो हज़म न थिए। ईअं चई हू विरांडे खां हेठि लहणु लॻो। मूं पुछियो, तूं केॾांहुं? हुन उत्तर ॾिनो, हल त पान बि हली खाऊं ऐं 2-4 पेर बि भरियूं। रेखा वञी पीउ जी ॾसणी आङुर पकड़ी चयाईं, दादा मां बि हलंदसि। मूं विरांडे वारे खट ॾांहुं वधंदे चयो, तव्हां वञो, मां वेठो आहियां। राति जे खाधे बैदि मूंखे घुमण जी आदत कान्हे। रेखा पीउ खे धिकींदे चयो, तो लाइ पान आणियूं? ज़रूरु। मां खट ते वेही रहियुसि। हुननि जे वञण बैदि मुंहिंजी दिलि श्रद्धालु पाठक जे मुखड़े ॾिसण ऐं हुन सां 2 अखर ॿोॾण लाइ खॼी बीठी। मां खट तां उथी घर जे अंदरें हिसे ॾांहुं वधियुसि। पुठियां आवाज़ु आयो, मिठो पान खाईंदे या सादो? मूं छिरकी पुठियां ॾिठो त रेखा अध वाट तां डोड़ंदी साइकिल आई हुई। मूं तड़ तकड़ में जवाबु ॾिनो, मिठो पान आणिजो। रेखा डोड़ंदी हली वई। मूं मुंहिंजा घर में घेड़ण जी हिमत मोकिलाए वई। मां विरहांडे अॻियां सिरुनि जे थले ते अच वञ कंदो रहियुसि। रेखा जी माउ हिकु दफ़ो वरी मुंहिंजे साम्हूं आई, हथ में खीर जो गिलास खणी। हुन जो घूंघट बादस्तूर क़ाइमु हो। मूं हुन जे हथनि मां खीर जो गिलास न वठी चयो, मां खीर न पीअंदो आहियां। हूअ मुंहुं वराए पोयां पेर करण लॻी। मूं खिली चयो, भाभी अव्हां खे मुंहिंजी कहिड़ी कहानी पसंदि आहे? भाभी लफ़्ज़ ते हूअ बीही रही, पर वधीक लफ़्ज़ ॿुधी हूअ जवाबु ॾियण धारा तकड़ी अंदरि हली वई। सुम्हण जो वक़्तु थियो, मुंहिंजे हंध ते हली आई। मां अधु पासीरो लेटियो पियो होसि। मुंहिंजे चेल ते चढ़ण जी कोशिशि कंदे चयईं, चाचा अखाणी ॿुधाए, पोइ तूं मूंसां सुम्हंदीअ? हा, मां मम्मीअ खां पुछी आई आहियां। मां सिधो थी लेटियुसि त हूअ ठुठियूं मुंहिंजे छातीअ ते रखी, मुंहुं पंहिंजनि हथनि ते रखी मुंहिंजो चहिरो तकण लॻी। मूं चयो, हिकु हो राजा, पोइ खाईंदो हो खाॼा, वञी वेठो अक ते। हुन अध में कटे चयो, उहा आखाणी मूं घणा भेरा ॿुधी आहे। मूं थोरो सोच वीचार करे चयो, हिकिड़ो हो राजा, हुन खे औलाद थींदो ई कोन हो। इहा आखाणी मम्मीअ मूंखे ॿुधाई आहे। मां वरी सोच वीचार में पइजी वियुसि। हुन मूंखे धूंधाड़े चयो, चाचा आखाणी ॿुधाए न। मूं गलो साफ़ कंदे चयो, हिकु हो राजा, हुन खे 7 धीअरूं हूंदियूं हुयूं। हुन खफ़े थी चयो, इहा आखाणी बि ॿुधल अथमि। मूं हार मञींदे चयो, मूंखे ॿी आखाणी कान ईंदी आहे। मम्मी थी चवे, तूं आखाणियूं ठाहींदो आहीं। मूंखे राजाउनि जूं आखाणियूं कोन ईंदियूं आहिनि। यकायक हुन चयो, मां आखाणी ॿुधायां? ॿुधाए। उहा आखाणी अॼु मम्मीअ मूंखे ॿुधाई आहे। ॿुधाए न भला। पाकिस्तान में हिकु ॻोठ में हिकु छोकिरी रहंदी हुई। चाचा पाकिस्तान परे आहे न? हा, तूं आखाणी ॿुधाए न। उते हिकु छोकिरो आयो। उते हुन जा उन ॻोठ में नानाणा हुआ। थोरी देरि तरसी हुन वरी चयो, हू ॿई रांदि कंदा हुआ। अदड़नि दादड़नि रांदि कंदा हुआ। अदड़नि दादड़नि रांदि छा थींदी आहे? तूं पंहिंजे मम्मीअ खां कोन पुछियो? हुन चयो, चाचह खां पुछिजे। जीअं तूं गुॾनि गुॾनि रांदि कंदी आहीं न, तीअं अॻु ॻोठनि में छोकिरा छोकिरियूं गुॾा गुॾियूं पढ़ंदा हुआ। पोइ छा थींदो हो? तूं पंहिंजी आखाणी ॿुधाए। हुन खिन पल तरसी चयो, छोकिरो छोकिरीअ जो घोटु बणिबो हो। छोकिरे छोकिरीअ खे चयो त वॾे हूंदे मां तोसां शादी कंदुसि। शादी छा थींदी आहे चाचा? पंहिंजी मम्मीअ खां पुछी अचु। मम्मी नथी ॿुधाए। तूं अवल आखाणी ॿुधाए त पोइ ॿुधाईंदोसांइ। छोकिरो जॾहिं उते हूंदो हो तॾहिं छोकिरीअ खे ईअं चवंदो हो। मूंखे बे इख़्तियार निकिरी वियो। पोइ छा थियो? हू कॉलेज में वियो। कॉलेज छा थींदो आहे?
मूं उतावलो थी चयो, तूं आखाणी ॿुधाए। छोकिरे छोकिरीअ खे विसारे छॾियो। पोइ छोकिरी आस लॻाए वेठी। आस छा थींदी आहे? मुंहिंजे मुंहं ते पघर वरी आयो। मूं पघर उधंदे चयो, पोइ नेठि छा थियो? हुन भाए त हाफ़्ज़े ते ज़ोर ॾींदे चयो, छोकिरो वरी न आयो ऐं छोकिरी माइटनि ॿिए हंधि परणाए छॾी। मां सराबजी वियुसि। मुंहिंजी ज़ुबान मां कुझु न निकितो। हुन शरारती नुंहं में चयो, आखाणी ख़तमु थी, हाणे आनो ॾे। मूं खिलण जी कोशिशि कंदे चयो, इहा बि का आखाणी आहे? मूं बि मम्मीअ खे ईअं चयो। मम्मी पहिरियों दफ़ो आखाणी ॿुधाई आहे जंहिंमें छोकिरो छोकिरीअ जी शादी न थिए। मूं मम्मीअ खां पुछियो, छोकिरे जो छा थियो? मूं घुटियल आवाज़ में पुछियो, छा चयईं? चयईं छोकिरो अॻे घणो खीरु पीअंदो हो, हाणे असुलु न पीअंदो आहे। मां बेअख़्तियार उथी वेठुसि। मुंहिंजी हालत उन आदमीअ जहिड़ी थी वई हुई जंहिंखे नांग अखियो हुजे ऐं ज़हर हुन जे रग रग में फैलिजी हुन जे सभिनी लिङनि खे काढे रहियो हुजे। ओॾी महिल मोहन ॿाहिरि निकितो। मूंखे परेशान ॾिसी चयईं, रेखा तोखे काफ़ी हला कयो थो ॾिसिजे। मूं रुमाल मुंहुं उंगंदे चयो, चांदनी चौक ॾांहुं बस हलंदी हूंदी। हुन वाच ॾिसी चयो, 10:30 वॼी विया आहिनि, बंदि थी वई हूंदी। पर बि छो? मां खट तां उथी खड़ो थी वियुसि। चयमि, टैक्सी मिलंदी? मूंखे कंहिंसां ज़रूरु गॾिजणो आहे। मोहन गंभीर थी वियो, तूं हिते राति रहण जो अंजाम करे रहियो आहीं? सुबुह जो हू बड़ौदे हलियो वेंदो। मां खट तां उथी खड़ो थियुसि। रेखा रोहण हार के आवाज़ में चयो, चाचा तूं वञी तूं मूंसां कोन सुम्हंदे? मोहन चयो, लेखक थियण बि मुसीबत आहे। मूं रेखा खे चयो, तूं मूंसां हलंदीअ? हुन बेधड़क चयो, मम्मी हलंदी त मां बि हलंदसि। मुंहिंजो मुंहुं ख़राब थी वियो। मोहन चयो, मां कपिड़ा बदिलाए अचां थो, स्टेशन रोड ते शायदि का टैक्सी मिली वञे। मोहन अंदरि हलियो वियो। मूं रेखा खे हंज में खणी चयो, मम्मीअ खे चईसि त छोकिरो छोकिरे सां शादी करे दुखी थिए हां। हाणे हूअ काफ़ी सुखी आहे। विरांडे जे दर जे ओट मां ज़नानो आवाज़ आयो। गोया का पाण सां ॻाल्हाईंदे चई रही हुई, स्त्रीअ जे सुख जी कच्छ माप मर्दनि खां न्यारी आहे। मूं वटि को जवाबु कोन हो। मोहन कपिड़ा बदिलाए मुंहिंजी सदरी बि खणी आयो। मां सदरी पाईंदे विरांडे खां हेठि लथुसि। मोहन खिलंदे चयो, सुबुह जो हुन सां गॾिजी न सघंदे? न चई मां अॻिते वधियुसि। मोहन पुठियां चवंदो आयो, नंढे हूंदे वारे ज़िद जी आदत अञा तो में मौजूदु आहे। पुठियां रेखा जो आवाज़ आयो, चाचा टाटा, वरी कॾहिं ईंदे? मूं मुंहुं वराइण खां सवाइ हथ जे इशारे सां हुन सां अलविदा कई।